नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नवाब शाह में ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद इब्रार अहमद जाफ़र ज़िले शहीद बेनज़ीराबाद में तेज़ी सां फैलिजंदड़ कोरोना वायरस के रोकण जे लाइ सिहत खाते पारां ॾिनल तजवीज़ खां पोइ ज़िले जे 2 तालुकनि नवाब शाह ऐं सेकंड में 15 ॾींहं लाइ मुकमल लॉकडाउन करण जो हुकुम जारी करे छॾियो, जंहिं तहत लॉकडाउन 19 जून राति जो 12 वॻे खां 3 जुलाई राति जो 12 वॻे ताईं जारी रहंदो। नोटिफिकेशन मुताबिक़ लॉकडाउन दौरान तालुका नवाब शाह ऐं सेकंड जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि खे मुकमल सील कयो वेंदो। ज़रूरी सामान खणी ईंदड़नि खां सवाइ कंहिं बि ॿिए माण्हू या गाॾी खे इन तालुकनि जे हद में दाख़िल थियण जी इजाज़त न ॾिनी वेंदी, जॾहिं त ॿिन्ही तालुकनि जे हद में कंहिं बि क़िस्म जी अवामी तक़रीब या गॾिजाणी ते पिणु मुकमल पाबंदी हूंदी। सभु दुकानूं, बाज़ारूं, होटलूं, रेस्टोरेंट, चांहि जा दुकान बंदि रहंदा। नोटिफिकेशन में वधीक ॼाणायो वियो त ज़रूरी शयुनि जी ख़रीदारी ऐं विकिरो कंदड़ कारोबार या दुकान, जंहिंमें फार्मेसी, मेडिकल स्टोर, पैथोलॉजी लैबोरेटरी, ब्लड बैंक, परचून, यूटिलिटी स्टोर, खीर, दही, पाणी जे सप्लाई कंदड़ दुकान, पेट्रोल पंप, गोश्त, मच्छी, फ्रूट, भाॼी जा दुकान, बेकरियूं इन शरत ते खुलियल रहंदियूं त इन में SOP त मुकमल अमल दरामद करायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।